तव्हां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़ नौशरो फिरोज़ मां रिपोर्ट ॾेई रहियो आहियां। असांजो नुमाइंदो एम ज़फ़र तगर PPMPA शहनाज़ अंसारी जे क़त्ल सां इंसाफ़ न थियण ते ॿिए ॾींहुं बि प्रेस क्लब नौशरो फिरोज़ आॾो एहतिजाज जारी रखंदे धरणो हयो वियो। उन मौक़े ते फातिमा शहनाज़ अंसारी PP अॻवान जी मुबैना ख़ामोशी तजुर्बो इज़हार कंदे चयो त असां सां इंसाफ़ न थियो आहे ऐं पैसनि ते फ़ैसिलो वरितो वियो आहे जंहिंजा सबूत मूं वटि आहिनि। जवाबदारनि अॻुवाट मूं ॾे मैसेज कया त फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो, जंहिंखां पोइ इंसाफ़ कंदड़ ते बि सवालिया निशान आहे। हिन चयो त जवाबदार वकार खोखर खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए खेसि छॾण जी राह हमवार कई वई आहे। बाक़ियुनि खे बाइज़त बरी करण त जुब जोॻो अमल आहे। हालांकि हाजी मोहम्मद सिद्दीक़ खोखर, अख्तर हुसैन खोखर ऐं सलमा खोखर सिधो क़त्ल ऐं मुलविस आहिनि, जिन जा वारस फ़ैसिले खां अॻु अदालत में मिठाई खणी आया हुआ। हिन आला अदलिया खां मुतालबो कयो त खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।